हाल में निकिरी वियुसि। बाबल साईं दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। अव्हां जा वॾड़ा फी सबीलुल्लाह हिन ग़रीब खे प्लाट ॾेई विया हुआ। साईं अव्हां पंहिंजे वॾनि जे क़बरुनि जे त ॾिसो, अव्हां वटि माल मिल्कियत जी खोट न आहे। हिन प्लाट जी क़ीमत बि करोड़ न आहे साईं। ॻाल्हि पैसनि जी न आहे ख़बर फ़क़ीर, असां तुंहिंजी रन मां अड़जी विया आहियूं। ईंदे वेंदे असांजूं अॻुवतियूं बीठी आहे। ॿियो त ठहियो असांजे घर में घिरी शरारतूं थी करे। औरत आहे तॾहिं असां माठ कयूं वेठा आहियूं। जेकर इन जी जाइ ते को मर्द हुजे हा न, हिन महिल मुक़ाम में हुजई हा। रैस अॻियूं ग़लतियूं माफ़ कयो, ॿीहर का बि ज़रूरत न आहे। जिॾां जी बला आहे ओॾां वठी निकिरी वञ। सुभाणे जो सिज अथई। ॿिए ॾींहं ते जेकॾहिं हुते हूंदो त तव्हांजे सामान सां गॾु तव्हांखे बि बाहि ॾेई साड़ींदुसि। रेस वॾा तव्हां मोला दादा खे सम्झायो साईं। मोला दादा तूं बि खणी हिकिड़ो मौक़ो ॾे न। न दा, हाणे जेकर हिननि खे वेहण ॾिनई न त मां घर छॾे हलियो वेंदुसि। हाणे वधीक तुंहिंजी आहे मर्ज़ी, जेको वणे फ़ैसिलो कर। ॾिठी ख़बर फ़क़ीर, हाणे मोला दादा खे केरु सम्झाए? वॾो ज़िद्दी आहे, ज़िद्दी। साईं तव्हां पंहिंजे मुंहुं मेड़ मिंथ कंदव त अड़े कोन मञींदो, कोन मञींदो। जेको चयो अथई ईअं ई कंदो। तंहिं करे तव्हांजी भलाई इन में आहे त सुभाणे ताईं घर ख़ाली कयूं, निकिता हलिया वञो। वञ हाणे वञ। जेकॾहिं चाचा वीचार वञणु चाहे थो त मां हिन खे रोकींदुसि कोन, पर तव्हांखे न छॾींदुसि। तव्हांखे छॾण लाइ त मुंहिंजी दिलि बि नथी चवे, पर जानू जिन मुड़ण वारो न आहे। हाणे मुंह में सहप न आहे रही जो जानू जिन खे मुंहुं ॾेई सघां। जानूअ खां वेंदे अकबर, दिलदार ऐं रैस जो वात बंदि करणु मूंखे अचे थो, पर मां इहो कदम न पियो खणणु चाहियां। पर हाणे उन्हनि जे वात मथां मोहर हणी पवंदी, मोहर। ऐं उन्हनि जे हथनि पेरनि में रसा ॿधणा पवंदा। छा कंदी अदा शेर खान? छा कंदुसि? मां दुआ सां निकाह कंदुसि। छा? रईस जी धीअ सां निकाह? हा चाचा, निकाह। न पुट न, जेकॾहिं तूं छोकिरीअ खे घरां भॼाए निकिते न त इहो कमु असांजे लाइ मौत जो पैगाम खणी ईंदो। न ई मां उनखे भॼाईंदुसि, न ई वावेला थींदी। 2 ॾींहंनि जे अंदरि निकाह करे रईस ऐं उनजे छाड़तनि जो वात बंदि कंदुसि, वात। नामुमकिन आहे अदा शेर खान, इहो कमु नामुमकिन आहे। नामुमकिन खे मुमकिन बनाइण मुंहिंजो कमु आहे। तव्हां छा था कयो, छा करणु चाहियो था, मां तव्हांखे रोकींदुसि कोन, पर हाणे मूंखे बि न रोकियो। चाचा तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भले वञो। पोइ त सिजो बिरण सां ई मां निकिरी वेंदुसि। चाचा बेजार वतन खे सलाम चइजांइ। वालेकुम अस्सलाम। असां त वली दादा वारनि मां हंधि अड़जी विया आहियूं। चवनि था त घर ख़ाली कयो। असां मिसकीन माण्हू पेट गुज़र कोन थो थिए। जेकॾहिं घर ख़ाली कयोसीं त किथे वञी झुगी अॾींदासीं? ख़बर फ़क़ीर वॾा बिल्ला थई, वॾा बिल्ला। जेकॾहिं न तव्हांखे घर ख़ाली करण जे लाइ चयो अथनि न,
हे बाबा असुल को न मुड़ंदा जेसिताईं न तव्हांखे लॾो न खणाईंदा को न छॾींदव को न छॾींदव। भली दादा वारनि खे ॾाढी मिंथ मेड़ कयमि पर कोन मञाऊं। हाणे यार सलाह ॾे त कहिड़े दर वञा। मुंहिंजी सलाह वठी त वञी कोर्ट जो दरवाज़ो खड़का। जेकॾहिं न कंहिं ॿिए खे दाह ॾींदे त कुझु बि हड़ हासिल कोन थींदई ख़बर फ़क़ीर। कोर्ट तॾहिं वञा न जॾहिं असांजो प्लाट त हुजे न। सची मूंखे यादि आयो जॾहिं तव्हां न हिते लॾो खणी आया हो त तव्हांखे हुननि ख़ुदा कारनि प्लाट ॾिनो हो। जेकॾहिं तव्हांखे का सम्झ ख़ुदा ॾिनी हुजे हा न त प्लाट लिखाराए वठो न। कहिड़ा असां हुननि खे पैसा ना जो लिखी ॾियनि हा। भला काल ॿुध सावण खान रेस जे दर तव्हां खणी वञा त सम्झे तो वर न ईंदो। बाबा रेस सां वली दादा वारा ठहनी कोन था। को बि वॾो आहे यार मता भलाई करे विझे। ख़बर वग़ैरह उठ बि वॾा हूंदा आहिनि। पुट तूं चए थो त मां न्यापो ॾेई थी अचां पर इहो तूं ग़लति थो करे। इन सां मसला वधंदा घटिबा न। जॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी न त रेस क़यामत बर्पा कंदो क़यामत। दुआ सां निकाह खां पोइ रेस जा हथ वढिजी वेंदा ऐं पोइ मजबूर थी रेस खे मुंहुं अॻियां झुकणो पवंदो। न पुट न, रेस वॾो ज़िदीलो माण्हू आहे। मरंदो मरी वेंदो पर तुंहिंजे अॻियां झुकंदो कोन। चाची इंसान केॾो बि खणी संगदिल छो न हुजे पर औलाद जो प्यार इंसान खे पिघारे छॾींदो आहे। त पोइ रेस पंहिंजी न्याणीअ जे करे ज़िद कोन छॾींदो। अञा बि ज़िद में ईंदो। जेको तूं कदम खणे थो न पंहिंजी धीअ खे मारे छॾींदो पर तुंहिंजे हवाले कोन कंदो। हिन वक़्तु रेस जेकॾहिं पंहिंजी धीअ खे मारे न त मां कुझु बि न करे सघंदो छो त मुंहिंजा हथ वढियल हूंदा। पर निकाह करण खां पोइ उहा मुंहिंजी इज़त बणिजी वेंदी ऐं पोइ दुआ तरफ़ आंगुर बि कंहिंखे सिधी करण कोन ॾींदुसि। ऐं पोइ जेकॾहिं कुर्ब सां रहियो त ठीकु न त सॼी मिल्कियत पंहिंजे नाले करे उनखे हितां तड़े कढंदुसि। समूरी मिल्कियत? हा चाची समूरी मिल्कियत मां बेदखल कंदोसांसि। बसि तूं दुआ ताईं न्यापो मुंहिंजो पहुचाए अच त उहो कीअं बि करे मूंसां मिली वञे। ठीकु आहे पुट मां अॼु ई कोशिशि कयां थी। जिंदाबाद चाची जिंदाबाद। रे तोखे चयो न त मूंसां कूड़ न ॻाल्हाइजां। कूड़ तो मूंसां कूड़ ॻाल्हाए पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। कूड़? कहिड़ो कूड़? अरे तो चयो न त जबल ॻोठ हलियो वियो आहे। जबल खे हिते असां पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिठो आहे। वरी मोटी आयो हूंदो। कूड़ कूड़ अञा बि कूड़ थो आणी। जेसी ताईं तुंहिंजी खल न लाहींदुसि तेसी ताईं तूं कोन। बोला दादा हाणे हथ कढीसि मरी न पए। मरे त फल जा मरण ॾी सदा हो त ही असांजे कहिड़े कम जो आहे। मां त चवां थो हिनखे बि हिन जे भाउ गफ़ार जियां खटो ॾेई मारे छॾियोसि। मुला दादा ही कम जो आहे। हिनखे केले हली वथाण ते ॿधी था छॾियूं। जेसि ताईं हक़ीक़त न ॿुधाईंदो तेसि ताईं हिनखे कोन छॾींदासीं। मां त वापसि वतन वञा पियो। ख़ुदा जे वास्ते मूंखे वञणु ॾियो। तोखे वापसि वतन त मथे मोकिलींदासीं। मथे जिथे तुंहिंजा पंहिंजा मिट माइट इंतज़ार पिया कनि।
जबल चाचा वापस ॻोठ हलियो वियो। कॾहिं? अॼु सुबुह निकिरी वियो। मूंखां मोकिलाए बि न निकितो। जबल चाचा खे वॾी तकड़ हुई। मोर किथे छॾे आयो आहे सोट खे? सुबुह चाचा घरां रिलियूं खणी निकिरी वियो। सफ़ा को बेवकूफ़ आई मोर। तोखां एतिरो बि कोन पुॻो जो सोट खे शहर खां ॿाहिरि छॾे अची हा। चाचा चए पियो त शहर वञी उतां टैक्सी कंदुसि। शहर ताईं दुश्मन पहुचण ॾींदसि? हुननि जी दुश्मनी असां सां आहे। चाचा खे मारण मां हुनखे छा वरंदो? सोट गफ़ार मां बि न दुश्मन खे भउ हुयो न ई वरी सॼण खे आसरो। उनखे बि कोन बख़्श कयाऊं त हिनखे कीअं माफ़ कंदा? अलाह कंदो त चाचा खैरन सां ॻोठ पहुची वेंदो। हाणे जेसीं ताईं उतां को माण्हू नथो अचे या असां मां को हितां नथो वञे ओसी ताईं असांखे इहो खुटको रहंदो। सोट ॻोठ पहुतो बाट ताईं दुश्मन खंबे खणी वियसि। वधी वधी वण थिए मोर रकुल जो ज़रो बि न धारी। जबल चाचा खे वञण जी वॾी तकड़ हुई। बस हाणे बस वधीक सफ़ाई पेश न कर। तो असां सभिनि लाइ हथ सां परेशानी पैदा कई आहे। हर वक्त इहा दुआ घुरंदा रहो त शल खैरन सां पहुचे, पर पक न आहे पहुचे अलाए न। ॿुधाए, मां चवां थो सच सच ॿुधाए त अता अनवर जी तोखे केतिरी ख़बर आहे? भाउ तव्हांजो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर? मूं लाइ सियाणो थो थी। तुंहिंजा त वॾा बि ॿुधाईंदा। तूं केरु आहीं? ॿुधाए, मां चवां थो ॿुधाए न त कयां थो हिते ई पूरो। औलाद वॾो को बेवकूफ़ी। अदा तोखे हिन वीचार मथां तरस पियो अचे? अड़े मूंखे हिन मथां तरस कोन थो अचे, पर तुंहिंजी बेवकूफ़ी ते हैरत थी थिए। मुंहिंजी बेवकूफ़ी? वीचार घरां मोकिलाए ॻोठ लाइ निकितो आहे ऐं असां हिन खे वाट तां खंबे खणी आया आहियूं ऐं हिन जा घर भाती ख़ुशि आहिनि त ही वञी ॻोठ पहुतो ऐं ही असां वटि क़ैद आहे। ऐं जेकॾहिं वठाण ते हिनखे कंहिं ॾिठो न त इहा ख़बर वञी शेर खान ताईं पहुचाईंदो। ख़बर पुॼाईंदो त भले पुॼाया था। तकड़ न मोला दादा, तकड़ न। मुनासिब वक्त ॾिसी हिनखे ज़ाहिर कंदासीं। हली वञी हिनखे तूं बंदि कर, 12 तर खे तालो ॾेई सॼी राति हिन जी खल लाहे जांसि। मां तोखे कोन रोकींदुसि। हाणे हितां वठी वञीसि। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अञा त किस्मत में ॾुख लिखियल आहिनि। पई थी लोड़ियां, पई थी जियां। अदी दुख सुख त जिंदगी जो हिस्सो आहिनि। ओ भागल जेके मान सूर सठा आहिनि उन्हें जी तूं सट सही कान सघे हां। ओ भी सब्र सां पई थी गुज़ारिया। कान मां धणीअ खे का मयार ॾिनी ऐं हाणे हाणे मुआ ॾाइण घर में था तड़े कठनि पिया। हाणे तूं ई ॿुधाए त वञूं काॾे? हाणे कंहिंखे दाह ॾियूं? ओ अमड़ राणी, अमड़ तुंहिंजा भाइर आहिनि। तूं ई का मिंथ मेड़ करे चए ॾिनी अमड़ को इलाज मिंथ करे न। हाणे वञूं त असां काॾे वञूं, काॾे दर पदर थियूं? चाची मां त खणी चवंदी सन, पर मुंहिंजी मञीदा किथे? ओ अमड़े
तूं जे सच्ची दिल सां भाउनि खे चवंदी त हो तोखे मञे वेंदा अम्मा। तुंहिंजो चवण कोन मोटाईंदा। तव्हांखे ईअं ई धमकायो अथनि, कढंदा कोन। तूं अजायो छो थी परेशान थी? अरे भागवत, जिन जे ॼम जो वाक़ुफ़ हुजे माण्हू उन जा ॾंद खोले छा ॾिसजनि। तोखे ख़बर कान्हे का सॼी ज़िंदगी ज़ालिमनि कंहिंखे सुकून सां वेहण बीहण न ॾिनो आहे। न कंहिं ते रहम कयो अथऊं त असां ते कहिड़ो रहम कंदा। तव्हांखे धमकायो अथऊं पर उथारनि त कोन था न। अमड़े अॼो के ॾींहं जी मोहलत ॾिनी अथनि। सुबुह जो सवेर अचे पहुचंदा ऐं अचे घर में ट्राकोड़ो मचाईंदा। अमड़ पोइ केरु झलींदुनि? धीअ राणी इन्हे करे ई आयसि तोखे मिंथ मेड़ करण के लाइ। त वञी लाज़ मिंथ कयांसि, वञी पेरनि ते चाची अम्मा ये पोती भेड़ थी। चाची छो थी गुनाहगार करी? तू असांजी वॾी आहीं, तुझे लाइ इज्जत आहे। पर अमड़ ये पीर जी झोली थी। पंहिंजे भाउनि सां वञी ॻाल्हाए। अमड़ चए त असांखे घर खां न कढनि। असां काथे दर दर ठोकरूं खाईंदासीं, अम्मा दर पदर थींदासीं। ठीकु आहे चाची, मां अधा वारनि ॾे वञां थी, उन्हनि खे मिंथ मेड़ कयां थी। ओ अमड़ तूं पंहिंजो पूरो ज़ोर लाए जाए। अम्मा खुदा कारण जेको थी सघई असां सां पार वही वञ। अमा राणी तू जल्दी वञ ऐं मोटी अच जल्दी। जेकॾहिं रुस्तम अची वियो न तो तोखे वञण कोन ॾींदो। वञा थी चाची, अल्लाह साईं भलाई कंदो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग एॾो क़िस्मत मजबूर कढी, इहो त कॾहिं मां सोचियो बि कोन हो। बसड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाय मुंहिंजा राज़ जा राणा, अञा त अलाए छा थी चई। दिलदारे अरे मुखे नीचे के ना मोटे इते बियो। मुंह बुधो आजकल तुम जे घर या चक्कर तो काटी छो? कॾहिं ॾिठो अथई पंहिंजे घर जे ॿाहिरां? अजायो शक न कर जानू। मजाक पियो कया दिलदार। जॾहिं तो मथां मूंखे शक पवे त पोइ छा पोइ सम्झ तोखां ज़िंदा छॾियां? जानू दिलदार दरिया आहे, जे चढ़े त पंथ टोड़े बेला बोड़े। ओए तूं दिलदार खे मारींदे? जानू जिन्न थे जिन्न, जे पोयां पियो हुनखे मारे या खारे। पर तूं त बचो वई पंहिंजो, तोखे मारींदू। ऐं हा जानू अॻियां कंदे हेठि करे हल। अन्या तुझे एतिरो ॾांव न आहे जे तूं जानू अॻियां सिधो थी हली। कंध ते तुंहिंजो झुकाईंदुसि जानू। जॾहिं हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं आई त पोइ तोखे मारण जी ज़रूरत बि कान पवंदी। तूं पाणीअ जे दुबे में मुंहुं विझी पाण ई मरी वेंदे। हलियो आहे दिलदार खे धमकाइण। ख़बर कान अथसि त दिलदार दरिया आहे जे चढ़े त पंथ टोड़े। अदा एॾो ज़ुल्म बि चङो न आहे। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। हिकु ॾींहुं मरी जान ॾियणी अथव, छो न ग़रीबनि जे पोयां बाहि ॿारे ॾिनी अथव। छोरी उन्हनि खां घणी रिश्वत खाई हिते पहुती आई। भाॼे मां तोसां कान थी ॻाल्हायां, घणो वात न हण, मां पंहिंजे भाइरनि सां थी ॻाल्हायां। हा ख़बर आहे ख़बर,
जेका तूं पंहिंजे भाइरनि जी सिकी लधी आहीं। अदा तुझे सामने तुझी ज़ाल वात पई हणे, ज़रे जो भी खौफ तुझो कोन्हे इसको। तू माठ में आई वठी गुंडन का घर में गेलेस कान तू। मां त वात पई हणा, बाक़ी तूं तो भले साईं जो दौर पई करी। मां त आई हस अदा वारन के मिंथ मेड़ करण, पर मुख्य होश में भी तो कढियो ने। बस हाणे बस भई बात बंद कयो। अदा माई भागन भरी आई मुडे, मिंथ मेड़ पई करे, बेचारी जी अखिन में गोड़ा बिहन ही कोन पिया। इन जे करे ता तहां ले आई आहियां, तहां के मिंथ करण त गरीबन के लडाण में तहां के छा मिलंदो। वेठा हुजन वेचारा। कौन वेहण ॾींदुसि इन्हनि खे हाणे मां हिते कॾहिं बि कोन वेहण ॾींदुसि। मां तहां के हथ थी बदा, भेण घर अचे त माण्हू खून माफ़ करे छॾींदा आहिनि। तो पंहिंजो नंढड़ो ज़िद नथो छॾे। ठीक है भेण, तू वञ, असां तुंहिंजी इज्जत रखूं था। ॻाल्हि ॿुधो, पंहिंजी भेण खे इज्जत ॾेई दर तां मेह काहे ॾियोसि न, मूंखे को बि एतराज़ कोन थींदो। बाक़ी इहा जेका माई भागन भरी आहे न, इहा हिन ॻोठ में रही त आउं हिन घर में हिकु मिंट बि कान रहंदीसां। हाणे ॿुधे थी न, तोखे राज़ी कयूं था त भाॼाई घर छॾींदी वञे। अदा हिन तहां के बर्बादीअ जे किनारे ते बीहारियो आहे, अञा बि वठो हिन जो चवण। हाणे मां तहां के वधीक कुछ भी कोन चवंदसि, पर हीअ माई जेसी ताईं तहां के माराईंदी न तेसी ताईं हिन जे दिल के सुकून कोन मिलंदो। अदा पीरल खां पोइ अदा अनवर जी का भी ख़बर कोने का। अन्या गरीबन जूं बदुआऊं कीअं लॻंदियूं। वारो क्यों दा वारो क्यों, लताड़ो गरीबन के, अन्या उन्हनि के सतायो। पर खुदा हिसाब किताब वठण वारो आहे, वठे पियो। बस हाणे बस छोरी, निकिर हितां, घणेई मथे में सूर विधो अथई। वञा थी वञा, पर हाणे हिन दर ते कॾहिं बि ख़ुशी कान थींदी। निमाणी तकड़ कर, जल्दी तैयार थी वठ। मुंहिंजी सलाह वठ, कपड़ा ठाहे त पिणे वारनि जे घर हलूं, 5 रुपया घटि कम खे पट। जेकर न पाण हिते रहियासीं त सुभाणे मोलादाद हिते अची ट्राकोड़ो मचाईंदो। वाड़े ढोलण वा, पुठी वारनि खे त सूरन में छॾियूं असां हलिया हलूं। अपोए मां थई उई मरण ते सुभाणे जे मोलादाद सची पची अबिया मां खे मारे विधो न, त ये 2-3 लख रुपया खून बहा में असां के भरना पवंदा। वाह छोरा वाह, हिकिड़ो त असांखे छॾे वञण जूं ॻाल्हियूं थो करी, ॿियो कहिड़ी उमेद तो दिल में रखी। ओबा हिकु ॾींहुं सभिनी खे मरणो आहे, तूं क़यामत जा तॾहिं वरी दे। मौत पीछो कोन छॾींदी, वो हिते हुजे या हुते हुजे, नेठ ते कड़कंदी। हाड़ी मुंहिंजी मोर मां पंहिंजे अबामणे पुट खे जेजारी थी, शर्म नथो अचे। अरे छोरा जे नज में हां त इहे सूर ई न ॾिसां हां। अरे तो जड़े पुट खां त मां निपुटी चङी हस। अल्लाह साईं, हेरन सुनन जे घर में मूंखे छो पैदा कई? के अमीर जे घर में, बादशाह जे घर में मूंखे पैदा करी हां त हेड़ा सूर न ॾिसां हां। महांडो बि बादशाह जहिड़ो थी, बादशाह जे घर ॼमे आ, वॾी ॻाल्हि आ। तुंहिंजो पुटु आहे तॾहिं तो जहिड़े मुंहं टे आहियां। जेकर मां बादशाह जो पुटु हुजां, शाही ॿार थियां, मुंहिंजे मुंहं मां नूर टिमे हा। नूर किथे तो टिमे, रुगो पघर पे तो टिमे किनो। अड़ी भागन भरी तुझा भाग, सब भूचरिया खया ते मुंचे गाटे में लगा। निमाणी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, मां के छॾ तूं बस 5 रुपया घटि कम खे पट। हल ॻोठ तोखे मां मच्छी जानी थो खारायां, हल। मां कोन थी हलां, तोखे वञणो आहे न त तूं वञ। या की मुंहिंजी माउ आहे न, या मरंदी तॾहिं बि घर कोन छॾींदी, सम्झा तो पाण सां गॾु असांखे बि मारींदी।